नाज़रीन, दुनिया जा अजा आॾे पाण खुलियल आसमान हेठि सुम्हंदड़ पोरियत काइनात जो उहो तबिको आहे जंहिंजी ज़िंदगी ख़्वाहिश ऐं हसरतुनि खां कोई दूर जी पंहिंजी ज़रूरतुनि लाइ जुस्तजू कंदी रहे थी। अॼु मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां तफ़सील ॾिसूं था मीरो ख़ान मां सफ़दर तुनियो जी रिपोर्ट में। दुनिया जा अझा आॾे पाण खुलियल आसमान हेठि सुम्हंदड़ पोरियत काइनात जो उहो तबिको आहे जंहिंजी ज़िंदगी ख़्वाहिशुनि ऐं हसरतुनि खां कोई दूर जिया पंहिंजी ज़रूरतुनि लाइ जुस्तजू कंदी रहे थी। दोज़ख जहिड़ी दुनिया खे जन्नत बणाइण जा जतन कंदड़ पोरतनि जो अॼु आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। 1 मई 1886 में अमेरिका जे शहर शिकागो में पंहिंजी बुनियादी इंसानी हक़नि लाइ जिदोजहद कंदड़ पोरतनि मथां ज़ालिम सरमाएदार क़ुवतुनि तरफ़ां हथियारनि जा मुंहं खोले 100 पोरतनि खे शहीद ऐं 1000 पोरतनि खे ज़ख़्मी कयो वियो। सरमाएदार ताक़तुनि जी बरबरत ख़िलाफ़ ऐं पोरत तबिके सां एके जे इज़हार लाइ 1899 में गॾियल क़ौमुनि तरफ़ां 1 मई ते शिकागो जे शहीदनि खे यादि तौरु पोरत जो आलमी ॾींहुं मल्हाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। पोरत तबिके जे उन अज़ीम क़ुर्बानी खे अॼु 143 साल गुज़री चुका आहिनि, पर सिंध समेत समूरी दुनिया जा पोरत अॼु बि पंहिंजे हक़नि खां अणॼाणे महरूम आहिनि। सिंध में सनअती पोरतनि, हारनि ऐं ॾिहाड़ी ते कमु कंदड़ पोरत शिकागो वारे पोरतनि खां बि वधीक कमज़ोर हालत में आहिनि। कम जा वक़्त तइ थियल न आहिनि। संदनि खे मिलंदड़ मुआवज़ो न हुजण जे बराबरि आहे। मुल्क जे वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में पोरतनि जी हैसियत हिकु जदीद ग़ुलाम खां वधीक न आहे जेको हर क़िस्म जी बुनियादी हक़नि खां महरूम हुजे थो। उन हवाले सां मीरो ख़ान जे पोरतनि ऐं साञा वंदनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त मज़दूर जी ज़िंदगी इहा ई आहे जेका असांजे हारी जी ज़िंदगी आहे। आणीन ऐं चाढ़ीन ॾुथ ॾिहाड़ी सूमर आहे। जेकॾहिं जे हुननि जे हक़नि जी असां बि मदद कंदासीं, साफ़ी हज़रात ॿिया कलमकार, त मुंहिंजे ख़्याल में ॾाढो भलो थींदो। ऐं मज़दूरनि जे हक़नि में असां शामिलु थियणु घुरिजे। असांखे असांजी ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान जेको आहे मज़दूरनि लाइ हिकिड़ो इंतिहाई ऐं हारियुनि लाइ बि हारी बि मज़दूर आहे, छो हुनखे पंहिंजी ॿनी न आहे, हू बि मज़दूर आहे। हू सनअत में मज़दूर आहे, हू ज़मीन ते मज़दूर आहे। उन जे करे ऐं असांजो सिंधी माण्हू वधीक हारी आहे। मां इन्हनि ॿिन्ही माना मज़दूरनि जी ॿिन्ही ग्रुपनि जी हिमायत कंदुमि, इन्हनि हक़नि जी हिमायत कंदुमि ऐं जेतिरो थी सघंदो ज़बानी कलमी असां इन में शामिलु थींदासीं। असां कमु कंदड़ आहियूं, घणे टाइम खां वठी मां मज़ूरी कंदो आहियां। माना 23-22 साल थी विया आहिनि मूंखे मज़ूरी कंदे, पर अॼु ताईं असांखे को बि सहूलियत अहिड़ो हुकूमत कोन ॾिनो आहे। 7-8 ॿार आहिनि, सम्झी विया, मज़ूरी कयूं था, इहो पेट पालियूं था, ॿियो बि कुझु बि असांखे हिन महिल ताईं हुकूमत सहूलियत को बि कोन ॾिनो आहे। हाणे असांजे मुआशिरे में मज़दूर जी का अहमियत नथी ॾिनी वञे, पर जॾहिं मज़दूर कमु छॾे थो, हड़ताल करे थो, त पोइ दुनिया खे ख़बर पए थी त हीअ सॼी दुनिया जो जेको पहियो आहे, मुइशत आहे या निज़ाम आहे, इहो सॼो हले ई मज़दूर जे करे थो। मज़दूरी जॾहिं करे थो तमामु सख़्तु पोरियो आहे, उस में, झोलनि में, ऐं तगारी खणो, सिरूं खणो, भठे ते कमु करणु, फैक्ट्री में, बाहि में कमु करणु, केतिरा ई मज़दूर कमु कंदे शहीद थी विया आहिनि। ऐं इहा ई शइ आहे जेका नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे ऐं उनखे पघर सुकण खां अॻु में मज़दूरी ॾियो। मज़दूर सां हिन वक़्तु असांजे पाकिस्तान जे अंदरि न बल्कि पूरी दुनिया में नारो सलूक कयो वञे थो, उन सां इंसाफ़ नथो कयो वञे, उनखे जाइज़ मज़दूरी नथी ॾिनी वञे। जीअं त इंडस्ट्रियल रिलेशन ऑर्डिनेंस आहिनि ऐं काफ़ी लेबर एक्ट आहिनि, काफ़ी असांजा कानून आहिनि जिन में पोरियतनि जा हुकूक महफ़ूज़ आहिनि, पर बदकिस्मती सां असां वटि जेको आहे उन कंहिं बि कानून ते अमल नथो थिए। जीअं त उन में आहे त तव्हां घटि में घटि जेको आहे उनजो जेको टाइमिंग आहे उहो 8 कलाक आहे, पर असांजो हिते माण्हुनि खां 14-14 कलाक, 16-16 कलाक कमु वरितो थो वञे। ऐं उहा जेका कानून में उन्हनि जी जेको ॾिनल आहे मराहतूं, उहे बि उन्हनि खे पोरियतनि खे पूरियूं नथियूं मिलनि। जेका उन्हनि जी घटि में घटि मिनिमम जेको आहे उन जी पघार मुक़ररु थियल आहे उहा 16 खां 18 हज़ार, जॾहिं त हिते फैक्ट्रियुनि में इन्हनि में सिर्फ़ु 8 हज़ार ॾेई करे उन्हनि खां उन जी अधु पघार ॾेई करे उन्हनि खां कमु वठनि था। सनअती ऐं मालियाती इदारनि में पोरतनि जे मुआशी हक़नि सां गॾोगॾु संदन सियासी ऐं आइनी हक़ बि गज़ब थियल आहिनि। बैन अल-अक़वामी लेबर कानून तहत उहे समूरा हक़ पोरतनि खे मिलणु घुरिजनि। सिंध सरकार खे घुरिजे त पोरतनि जे हक़नि लाइ संजीदा कानून साज़ी सां गॾु कानूननि ते अमल दरामद खे यकीनी बणाए त जीअं पुठिते पियल पोरत तबिके जी ज़िंदगी आसान थी सघे। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर अली तुनियो, आवाज़ न्यूज़, मीरो ख़ान।